हम्द व मुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरन व किताबुन मुबीन। तर्जुमो बेशक ताला जे तरफ का नूर ऐं पधरो किताब आयो आहे। खुदा जे नूर निर्मल निर्वार थी आयो। खुदा जे नूर निर्मल नबी निर्वार थी आयो। बशर जो वेस पायो इमामुल अंबिया आयो। मुझा न्याज वाजिबुल एहतराम उस्ताद ऐं प्यार वारा शागिर्दो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी तकरीर जो मौज़ू आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर आहिनि ऐं सारी मखलूक़ात खां अवल आहिनि। हम्द उन ख़ालिक़ काइनात जो जंहिं पंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजे नूर मां पैदा फरमाए बशरियत जो वेस पिराए पंहिंजी ज़ात जो मज़ाहिर ऐं पंहिंजे हुस्न जमाल जो आईनो बनाए नस्ल इंसानियत जी हिदायत ऐं रहनुमाईअ लाइ आदि रहबर ऐं मोलम करे मोकिलियो। हम्द सुवे तो खुदा जी ज़ात खे जंहिं अक़ल कयो मोहम्मद मुस्तफ़ा के। मोहतरम जनाब आला मां तव्हांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़कात बाबति कुझु ॿुधाईंदसि। मशहूरु वाक़ियो आहे त अरब जे मशहूरु सकी हातिम सकी जे पुटु इज़त हुसैन खे अर्ज़ु कयो त मुंहिंजे बाबा जो हिकु महल हो जंहिंमें केतिरा ई दरवाज़ा हुआ, पर अगरि जेको साहिल ईंदो त उहो कंहिं बि दरवाज़े तां ख़ाली न वेंदो हो। हर दर तां उनखे ख़ैरात मिलंदी हुई। हज़रत इमाम हुसैन उहो ॿुधी फरमायो त मुंहिंजे नाना जो को महल त न हो, न ई हुनजे घर खे को दर हो, पर अगरि जेको साहिल ईंदो त मुंहिंजो नाना हुनखे एतिरो त ॾींदो जो हुनखे ॿिए कंहिं दर ते वञण जी ज़रूरत ई न पवंदी हुई। वाह क्या जुदो करम है शे बता तेरा, वाह क्या जुदो करम है शे बता तेरा, कि नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। सलाम उस पर जिसका तज़किरा कुरान करता है, सलाम उस पर जिसका तज़किरा कुरान करता है, सलाम उस पर जिसका तज़किरा खुद रहमान करता है। व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अस्सलाम वालेकुम।